أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فسبحان الله حين تمسون وحين تصبحون وله الحمد في السماوات والأرض وعشيا وحين تظهرون يخرج الحي من الميت ويخرج الميت من الحي ويحيي الأرض بعد موتها وكذلك تخرجون. ومن آياته أن خلقكم من تراب ثم إذا أنتم بشر تنتشرون. ومن آياته أن خلق لكم من أنفسكم أزواجا لتسكنوا إليها وجعل بينكم مودة ورحمة إن في ذلك لآيات لقوم يتفكرون. ومن آياته خلق السماوات والأرض واختلاف ألسنتكم وألوانكم إن في ذلك لآيات للعالمين. ومن آياته منامكم بالليل والنهار وابتغاؤكم من فضله إن في ذلك لآيات لقوم يسمعون. ومن آياته يريكم البرق خوفا وطمعا وينزل من السماء ماء فيحيي به الأرض بعد موتها إن في ذلك لآيات لقوم يعقلون. ومن آياته أن تقوم السماء والأرض بأمره ثم إذا دعاكم دعوة من الأرض إذا أنتم تخرجون. وله من في السماوات والأرض كل له قانتون. وهو الذي يبدأ الخلق ثم يعيده وهو أهون عليه وله المثل الأعلى في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. अल्लाह तबारक व तआला इंसान जे तख़लीक़ जो ज़िक्र फरमायो। इब्तिदाई तख़लीक़ इंसान जी थी, वरी उन जो इआदो थींदो, उहो अल्लाह तबारक व तआला वटि उनखे पहुचायो वेंदो। इहो हूंदो क़यामत जो ॾींहुं। ऐं जेके माण्हू मुजरिम आहिनि इहे नाउमीद थींदा, कोई बि उनजी सिफ़ारिशी न हूंदो। ख़ुदि पंहिंजे सिफ़ारिशनि ऐं शरीकनि जा मुनकिर थी वेंदा। क़यामत जे ॾींहुं वरी हर को जुदा जुदा हूंदो। हिते इख़्तिलात नज़र अचे थो, कूड़ो सचो, मोमिन मुनाफ़िक़, काफ़िर मुशरिक, इहे सभु इन्हनि जो पतो नथो पए। पर क़यामत में ईअं न थींदो। क़यामत में हर को अलॻि हूंदो। जीअं अचे थो वसीक़ الذين كفروا إلى جهنم زمرا, काफ़िरनि खे अलॻि जथो बनायो वेंदो, अहिड़ी तरह ऐं मोमिननि जो अलॻि जथो हूंदो। इहे गिरोह हूंदा, अहिड़ी क़िस्म जा ग्रुप्स हूंदा, अलॻि अलॻि हूंदा। हर को बसि उन्हनि खे अलामात हूंदियूं, निशानियूं हूंदियूं। युअरफुल मुजरिमून बिसीमाहुम वयुख़ज़ु बिन्नवासी वल अक़दाम। अल्लाह से फरमाए थो मुजरिमनि खे उन्हनि जी निशानी सां सुञातो वेंदो। हर हिकु माण्हू ते पंहिंजी पंहिंजी निशानी हूंदी। जेको जहिड़े क़िस्म जो मुजरिम हूंदो उन ते ओड़ी निशानी हूंदी। अल्लाह से रहम करे, अल्लाह पनाह में रखे। जहिड़े क़िस्म जो जहिड़ो मुजरिम हूंदो उन जुर्म जी अलामत ऐं निशानी उनजे मथां हूंदी। जीअं अचे थो जे गद्दार आहिनि, उन गद्दारनि खे लिवा उल गदर उन्हनि खे हूंदो। जेके अल्लाह जे रसूल सां गद्दारी कनि था, जेके आयात ऐं अल्लाह जे दीन खे फ़िरोख़्त कनि था, विकिणनि था। यश्तरून बिआयातिल्लाहि व आयातिही समनन क़लीला उलाइका ला ख़लाक़ लहुम फ़िल आख़िरह।
उन्हनि जो आख़िरत में कोई बि हिसो न आहे, जेके पंहिंजे दीन खे फ़रोख़्त कनि था, दीन जे एवज़ पंहिंजा मफ़ादात हासिल कनि था, उन्हनि जे लाइ को बि आख़िरत में भाङो न आहे। ला ख़लाक़ लहुम फ़िल आख़िरह वला युकल्लिमुहुमुल्लाह, न अलाह हुन सां ॻाल्हाईंदो ई साईं, अलाह हुननि सां जे नज़र रहमत ई न कंदो। अलाह पनाह में रखे, अलाह से महफ़ूज़ रखे, अलाह से दीन सां इख़लास सचाई नसीब करे, ईमान नसीब करे। फरमाई जंहिं ॾींहुं क़यामत थींदी मुजरिम सभु नामैन थींदा, उन्हनि खे कोई बि उमेद न हूंदी, आस ख़तमु हूंदी। हिते अलाह तबारक व तआला जी रहमत आहे, हिते कानून मग़फ़िरत आहे, हिते माण्हू अलाह जे आॾो तौबा इस्तिग़फ़ार करे, अलाह तबारक व तआला उन जा गुनाह सभु माफ़ थो करे, शिरक कुफ़र बि माफ़ थी थो वञे, ॿिया गुनाह पंहिंजी जाइ ते, लेकिन शिरक कुफ़र बि हुनजो माफ़ थी थो वञे। जेकॾहिं को बि माण्हू ईमान आणे तौबा करे त हुनजा सभु गुनाह बि माफ़, हुनजो शिरक बि माफ़। जॾहिं कलमो पढ़े त बसि क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तंजू, फरमाए ला इलाहा इल्लल्लाह चओ, निजात हासिल कयो। निजात ईमान सां निजात, ला इलाहा इल्लल्लाह जी कलमे पढ़ण सां निजात, इहो हिते दुनिया में आहे, उते निजात न मिलंदी। उते माण्हू भली केतिरो बि कलमा पढ़े फ़ाइदो कोन्ह थींदो, आख़िरत में कलमनि सां दुरूदनि सां फ़ाइदो कोन्ह थींदो, हिते फ़ाइदो आहे। हिते माण्हू दुनिया में जेकॾहिं कलमो पढ़े थो फ़ाइदो आहे, दुरूद शरीफ़ पढ़े थो फ़ाइदो आहे, क़ुर पढ़े थो फ़ाइदो आहे, नमाज़ पढ़े थो फ़ाइदो आहे, ज़िक्र करे थो फ़ाइदो आहे, उते कोई बि फ़ाइदो न थींदो। त अलाह से फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे जन्नत घुरिजे थी या अलाह जी रहमत तव्हांखे खपे थी, फसुबहान अलाह हीन तुमसून व हीन तुस्बिहून, पोइ अलाह जी तस्बीह कयो सुबुह जो बि शाम जो बि। वलहुल हम्द, हुनजो हम तारीफ़ आहे आसमाननि में ज़मीन में, ऐं ज़ोर ऐं इशा जे वक़्तु, हीन तुज़िरून जॾहिं जो तव्हां बेपहरी कयो था, बेपहरीअ जे वक़्तु, दोपहर जे वक़्तु बि, मतिलबु इन औकात में अलाह जा रहमत ऐं कुदरत अज़मत जा वॾा आसार ज़्यादा नुमायान हूंदा आहिनि। सिज जेको आहे एॾो सारो वॾी मख़लूक आहे, रोशन हिकिड़ो सितारो आहे, कुर्रो आहे, जंहिंसां बराह रास्त सिधो या अणसिधो तासीर ऐं उनजा फ़ाइदा पूरे आलम में ऐं पूरी मख़लूक़ात खे हासिल थियनि था। अतां केतिरा माण्हू त इन्हनि जी पूॼा था कनि, सितारा परस्त माण्हू। क़ुर शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला वाज़े तौर सां इन ॻाल्हि खे ज़िक्र फ़रमायो ऐं मना कई, ला तस्जुदू लिशम्स वला लिलक़मर वस्जुदू लिल्लाहिल्लज़ी ख़लक़हुन्न इन कुंतुम इय्याहु ताबुदून, तव्हां सिज ऐं चंड खे सजदो न कयो, उन्हनि जे ख़ालिक़ खे सजदो कयो, रब खे सजदो कयो। युख़्रिजुल हय्य मिनल मय्यित, अल्लाह ताला कढे थो हय खे मय्यित खां, मय्यित खे हय खां। युहयिल अर्ज़ बाद मौतिहा, आबाद करे थो ज़मीन खे गैर आबाद थियण खां बाद। अहिड़ी तरह तव्हां बि निकिरंदव, तव्हांखे बि ईअं कढंदो। ऐं इंसान जी तख़लीक़ बि ईअं आहे, पाणी जे क़तरे मां इंसान थिए थो, जीअं अंडे मां हिकिड़ो जानवर पैदा थींदो आहे, वरी अंडो हिकिड़े जानवर मां पैदा थींदो आहे, अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला बि इंसान ज़ात जी तख़लीक़ जो सिलसिलो ईअं रखियो आहे, यानी ज़ाहिरी लिहाज़ सां बि बातिनी लिहाज़ सां बि। यानी कॾहिं काफ़िरनि मां मोमिन थी वञनि, मोमिननि मां काफ़िर थी वञनि, काफ़िरनि जी औलाद मोमिन, मोमिननि जी औलाद काफ़िर, अल्लाह पनाह में रखे। अहिड़ी तरह सां ज़मीन जीअं ख़ुश्क थी वञे, गैराबाद थी वञे, अहिड़ी तरह सां वरी उनजे मथां अलाह जे तरफ़ां बाराने रहमत पए, वरी आबाद थी वञे। अहिड़ी तरह सां क़ुर शरीफ़ जे रहमत सां, हिदायत सां केतिरा माण्हू वरी कुफ़्र मां ईमान में हलिया अचनि। अहिड़ी तरह इहो सिलसिलो हले थो। वमिन आयातिही, अलाह जी वॾियूं निशानियूं अन ख़लक़कुम मिन तुराब, पैदा कई तव्हांखे मिटीअ मां, सुम्ह अंतुम बशरुन तंतशिरून, उहो तव्हां इहे इंसान मुंतशिर लॻा पिया आहियो, फिरो गिरो था। इंसान आहियो तव्हां जेके ज़मीन में मुंतशिर आहियो। आदम खे मिटीअ मां ठाहीं, अलाह ताला हुनखे केॾो फैलायो, सारी ज़मीन में हुनजी औलाद छांइजी वई। अजीब अजीब उन्हनि जा जेके आहिनि मसनूआत बि नज़र अचनि था, कारीगरियूं बि आहिनि,
मोमिन आया थी अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाज, ऐं उन जूं निशानियूं आहिनि जो पैदा कयूं तव्हांजे लाइ तव्हांजे मिन अनफुसिकुम अज़वाजन, तव्हांजे ई जिन्स मां जोड़ा, लितस्कुनू इलैहा, ईअं आराम सां रहो, आराम हासिलु कयो उन्हनि सां। वजाल बैनकुम मवद्दतन व रहमा, ऐं कई तव्हांजे दरमियान मुहबत ऐं रहमत, प्यार ऐं रहमत। इन फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून, इन में आहिनि निशानियूं उन्हनि जे लाइ जेके सोचनि फिक्र कनि। पहिरीं तख़लीक़ जेका आदम जी मिटी मां थी ऐं उन मां जोड़ो उनजो निकितो, ऐं अलाह ताला उन जे ॿिन्ही सिन्फ़नि में तालुकात ऐं अहिड़ी तरह सां मुहबत ऐं मवदत रखी ॿिए हंधि बि अलाह तबारक व तआला इहे इन हवाले सां काफ़ी आयतूं ज़िक्र फरमायूं आहिनि। या अय्युहन-नासु इत्तक़ू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। व मिन आयातिही ख़ल्क़ुस समावाति वल अर्ज़ व इख़्तिलाफ़ु अलसिनतिकुम व अलवानिकुम, उन जूं निशानियूं आहिनि पैदा करणु आसमाननि जो, ज़मीन जो, इख़्तिलाफ़ ॿोलियुनि जो, रंगनि जो, ॿोलियुनि जो इख़्तिलाफ़, ॿोलियूं माण्हुनि जूं मुख़्तलिफ़, रंग मुख़्तलिफ़। इन फी ज़ालिका लआयातिन लिल आलिमीन, इन में निशानियूं आहिनि सम्झण वारनि जे लाइ, जेके सम्झनि था। हिकिड़ी पीउ माउ मां उन्हनि खे ठाहीं, रूई ज़मीन में अलाह तबारक व तआला उन्हनि खे फैलायो, सभिनी जूं जुदा जुदा ज़ुबानूं ऐं रंग उन्हनि जा मुख़्तलिफ़ ऐं उन्हनि जा शकिलियूं मुख़्तलिफ़, अन्नास अजनास, कई जिन्सूं। हिकिड़ो माण्हू ॿिए मुल्क में वञे थो, ज़ुबान जे करे उते अजनबी लेखियो वञे थो, केतिरा माण्हू पैदा थिया आहिनि, उन जी शकिलियूं मुख़्तलिफ़ आहिनि। दुनिया में कई ॿ माण्हू पाण में हिकु जहिड़ा न आहिनि। हर कंहिंजो आवाज़, लहजो, आदात, शकिलियूं मुख़्तलिफ़। मिन आयातिही मनामुकुम, उनजी निशानियुनि मां आहे मनाम, तव्हांजी निंड, तव्हांजी निंड बि अलाह जी निशानियुनि मां आहे। जीअं अलाह सिबहन फरमाए थो, अल्लाहु यतवफ़ल अनफुस हीन मौतिहा वल्लती लम तमुत फी मनामिहा फयुमसिकु अल्लती क़ज़ा अलैहिल मौत व युरसिलुल उख़रा इला अजलिन मुसम्मा। अलाह से फरमाए थो, अलाह तव्हांखे यतवफ़ल अनफुस हीन मौतिहा, अलाह से मारे थो माण्हू खे मौत जे वक़्तु, ऐं जेको नथो मरे उनखे निंड जे वक़्तु, या जीअं अचे थो अन्नौम अख़ुल मौत, निंड बि आहे मौत जी बिरादर आहे, मौत जी भाउ आहे, भेण आहे। पर भई हिन जी निशानियूं निंड तव्हांजी राति जो, ॾींहं जो, इब्तिग़ाउ मिन फ़ज़्लिही, ऐं अलाह तलाश करणु तव्हांजी अलाह जो फज़ुल, तव्हां उथी घुमी फिरी अलाह जो फज़ुल तलाश था कयो। या त इंसान जूं ॿ कैफ़ियतूं आहिनि, पियो आहे बेख़बर पथर वांगुरु, या त पथर वांगुरु बेजान पियो आहे, का उनखे ख़बर न आहे दुनिया जी, छा बि थी वञे, ईअं पियो आहे निंड में, वरी जो उथे थो वरी हर कमु करे थो। अजीब ग़रीब उन जा जेके आहिनि मामूलात आहिनि, भई इन फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यस्मऊन, इन में आहिनि निशानियूं उन्हनि जे लाइ जेके ॿुधनि था, जेके ॻाल्हि खे ॿुधी सोचे ऐं महफ़ूज़ रखनि था, उनखे निशानियूं आहिनि। माण्हू ॿुधे थो निंड पियो आहे त उनखे ख़बर ई न आहे, पर माण्हू त ॿुधाइनि था तूं निंड पियो आहीं, ॿुधी ऐं सम्झे थो न मां वाक़ई निंड पियोसि, एतिरो टाइम गुज़री वियो, कलाक न कलाक माण्हू सुम्ही थो पए। ॾींहंनि जा ॾींहं केतिरा माण्हू सुम्ही पवंदा आहिनि, ॾींहुं ॿ ॾींहं माण्हू सुम्ही पवंदा आहिनि। ईअं थींदो आहे, सालनि जा साल, जीअं असां विकाफ जे बारे में अचे थो, अलाए केतिरा साल सुम्हिया पिया, ईअं माण्हू सुम्ही थो पए, निंड वठी थी वञे,
अहिड़ी तरह निंड में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रुफ़ियल कलम अन सलास, टिनि खां कलम ई खयल आहे। हिकिड़ो माण्हू जेको निंड पइजी वञे उन ते कलम न आहे, निंड पइजी थो वञे सायो करे सुम्ही न पियो, उहा ॿी ॻाल्हि आहे, ग़ैर ज़िमेदारी हिकिड़ी करणु उहा इन मां मुराद न आहे, पर मुराद आहे बे इख़्तियारी निंड जेका आहे, बे इख़्तियारी निंड। हिकिड़ा त इख़्तियारी आहे माण्हू हरूभरू सुम्ही पए मथां चादर विझी, उहा त ॿी शइ थी हिकिड़ी। बा इख़्तियार पंहिंजे बे इख़्तियारी सां जेकॾहिं कंहिंखे निंड वठी थी वञे त उनजे मथां कोई बि कलम न आहे, मरफ़ूल कलम आहे। फरमाइनि था मन्नाम अन सलाती औ नसिया फल्युसल्लिहा इज़ा ज़करहा फ़ज़ालिक वक़्तुहा, को निंड पइजी वञे निमाज़ जे वक़्तु या उनखां विसरी वञे त फल्युसल्लिहा इज़ा ज़करहा फ़ज़ालिक वक़्तुहा, पोइ पढ़े जॾहिं जो यादि अचेसि इहो वक़्तु आहे। पर इहो ॼाणी वाणी माण्हू न करे, इहो पंहिंजो मामूल बणाए छॾे, रोज़ निमाज़ जे वक़्तु माण्हू लत ॾे सुम्ही पए, बसि पोइ उहो मरफ़ूल कलम थी वञे, ईअं न आहे मुराद। इहा मुराद ईअं न आहे, मतिलबु इतफ़ाक़ हिकिड़ो इतफ़ाक़ी तौरु अगरि ईअं थिए थो त उहो माण्हू मुजरिम न आहे। ॼाणी वाणी करे ऐं सुम्ही पए निमाज़ जे वक़्त में, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। इतफ़ाक़ निंड वठी वञे उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। हीअ चए थो हज़रत बिलाल खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े भेरे मुक़ररु कयो त तूं आज़ान ॾिजांइ टाइम ते, निंड वठी वियसि, चईसि बसि मूंखे निंड वठी वई, ग़लबतनी नओं निंड वठी वई। त कॾहिं कॾहिं शैतान बि ईअं कंदो आहे, माण्हू खे निंड कराईंदो आहे, ईअं बि थींदो आहे त माण्हू निंड निमाज़ हली वञे, निमाज़ ते ज़ाय करण जे लाइ चवंदो आहे अलैक लैलुन तवील, जी हदीस शरीफ़ में अचे अलैक लैलुन तवील, अञा राति घणी आहे सुम्ह, इहा बि हदीस शरीफ़ आहे। फरमाइनि थो पंहिंजो मामूल न बढ़ाए, बाक़ी इतफ़ाक़न थी थो वञे त हुज़ूर साईं फरमाईंदा निमाज़ जेको गुनाह कोन थींदो, बसि निमाज़ पढ़े, जंहिं महिल जागे या जंहिं महिल यादि अचेसि उन महिल फौरन पढ़े, विसरी वियसि यादि अचेसि पढ़े, ऐं निंड वठी वई त जागे त पढ़े। फ़ज़ालिक वक़्तुहा, इहो फरमाए उनजो वक़्तु आहे। फरमाईंदा इन में आहिनि निशानियूं लिक़ौमिन यस्मऊन, जेके ॿुधनि था, माना ॻाल्हि ॿुधी माण्हू ज़हन में रखे, पंहिंजे सुम्हण जी ॻाल्हि त हुनखे मालूम आहे, ॿुधे ॿियनि खां छा था चवनि, छा हुनजो वक़्तु गुज़री वियो, केतिरी निंड वठी वियसि, जॾहिं माण्हू खे ख़बर न पवंदी आहे। ममिन आयात यूरिकुमुल बर्क़, हुनजूं निशानियूं आहिनि, ॾेखारे थो विझ ख़ौफ़ ऐं तमाम में, रिज भउ थिए थो, कड़काट ॿुधी आवाज़ु ॿुधी हलाए थो आसमान खां पाणी, पोइ ज़िंदा करे थो, आबाद करे थो ज़मीन ग़ैर आबाद, इन में अक़ल वारनि जे लाइ निशानियूं आहिनि। जाइतूं आहिनि तन तक मुस्मा, आसमान ज़मीन हुनजे हुकुम सां बीठा आहिनि, जॾहिं तव्हांखे सरींदो दावत मन लाइ हिकिड़ो भेरो ज़मीन मां निकिरी पवंदो, अलाह जी तरफ़ां हुकुम ईंदो, कुन जो सभु निकिरी ईंदा, उन फ़सूर पैदा मिन लज्जास इला रब्बिहिम यंसिलून वलो मन फिस समावाति वल अर्ज़ कुल्लु लहू क़ानितून, हर शइ हुनजी आसमाननि में ज़मीन में हुनजी आहे, सभु हुनजा फरमा बरदार आहिनि, सभु ताबेदार आहिनि, जंहिंखे अलाह जो हुकुम थिए इतिया तवनो करनि कालत आतई न ताईन, ज़मीन ऐं हुनखे आसमान जो हुकुम थियो जंहिंसां फरमा बरदारी सां हाज़िर आहियूं। लज़ी अब्दुल ख़ल्क़ सुमईदू, अलाह जेको पैदा थो करे ख़ल्क़ खे वरी ॿीहर मोटाईंदो, अहवन अली अलाह आसान आहे, पहिरियों पैदा करणु त मुश्किल आहे, दर हक़ीक़त अलाह जे लाइ त ॿई ॻाल्हियूं साॻियूं आहिनि, अलाह जे लाइ आसान आहे, बसर आला हुनजे लाइ मिसाल शान आहे हुनजो बुलंद, आसमाननि में ज़मीन में ज़बरदस्त हिकमत वारो आहे।